जय झूलेलाल। सिंधी आखाणी सुहिणी याद जो एपिसोड नंबर 6। जी हाँ, दरवाजे ॾे निहारण खां पोइ दिलि में ॾाढी ख़ुशी थी। दरवाजे ते पंहिंजे पप्पा जा बचपन जा यार ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया। किशनचंद, उन जी घर वारी राणी ऐं लक्ष्मीचंद, 3 ॼणा आया तबियत पुछण लाइ। रमेश उथी करे ऐं राजा ॿई दरवाजे ॾे विया। काका, अंदरि अचो, ॾाढी ख़ुशी थी तव्हां आया, अचो। सिधो सोफ़ा ते विहारे चांहि पाणीअ लाइ आग्रह कयो। तंहिं ते पाणी पी करे किशनचंद चयो, न, पहिरां मुंहिंजे यार ॾे वेंदसि। राणीअ बि चयो, जी सही था चओ। ख़ुशी भरे आवाज़ में चयो, मां बि शांतीअ खे ॾिसण थी चाहियां, ॻाल्हियूं करण थी चाहियां, हलो पहिरां अंदरि। 3 ॼणा अंदरि विया। रमेश बि गॾु वियो। कन्हैयालाल कुर्सीअ ते अखियूं बंदि करे आराम सां वेठा हुआ। शांती छित ॾे निहारे रही हुई। दरवाजे जो खुलण अचानक सां वॾे आवाज़ में चयो, कनो। अखियूं खोले दरवाजे ॾे निहारे आवाज़ खे पहचाने करे कुर्सीअ तां उथी तकिड़ो रूम जे दरवाजे ते अची पहुतो, पंहिंजे दोस्त खे गले लॻायो। राणी बि शांतीअ ॾे अची करे उन जो हथ पकड़े गिटे ते हथ रखी ॾाढो ख़ुशि थी। शांती, तोखे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। ख़ैर, तूं ठीकु आई न? शांती अखियूं टिमटिमाए करे चयो, तव्हां सभिनि जो प्यार जो हुयो, मूंखे त ठीकु थियणो ई आहे। राणीअ चयो, ठीकु आहे शांती, एतिरो न ॻाल्हाए, आराम करणो आहे न। तंहिंते किशनचंद मज़ाक में चयो, भाभी, तव्हांजी यादि में कनो त ॾाढो मायूस थी वियो हो, हुनखे संभालण ई ॾुखियो हुयो ॾाढो। असांखां पुछो असां कीअं हुनखे संभालियो आहे। शांतीअ हर कीसी मुश्क ॾिनी। चङी देरि सभु ॻाल्हियूं करण वेठा, झूनियूं ॻाल्हियूं, नयूं ॻाल्हियूं। माहौल में ॾाढो मज़ो अची रहियो हो। ख़ैर, किशनचंद चयो, कनो, हाणे चिंता न कर। शांती ठीक थी करे घर अची वई आहे। हाणे शांतीअ जो ध्यानु रखी हुन सां अॻियां अची वईसि, रोज़ ॻाल्हियूं ॿोलियूं करीसि। तंहिं ते राणी चयो, मजनू खे अकुल था ॾियो पिया। तंहिं ते शांती खां खिल निकिरी वई। सही मायनों में आसपास जे माहौल में इन्हनि खे लैला मजनू जे नाले सां ई सुञातो वेंदो हुयो। कुझु बि थिए, शांती कनो न, पर लैला मजनू नालो पयल हुयो। कुझु बि ॻाल्हि हुजे, मजनू खे चओ, लैला खे चओ। ख़ैर, ही मज़ाक जूं ॻाल्हियूं आहिनि, पर सचमुच इहो हिननि जो प्यार हुयो। हा, नोक झोक बि थी सघे। हेॾी वॾी ज़िंदगीअ जे सफ़र में सभु कुझु जाइज़ो।
ख़ैर, किशनचंद चयो, भाभी हाणे तव्हांखे कीअं थो लॻे? आख़िर खोले करे नरमाईअ सां चयो, मां ठीकु आहियां। ते राणीअ चयो, हेॾां तव्हां ॿाहिरि वञो त असां ॿई साहेड़ियूं थोरी झट ॻाल्हियूं करे वठूं। किशनचंद चयो, अञा तव्हां ॿिन्हिनि जी इहा आदत कान वेंदी त असांखे जिते किथे ॿाहिरि फिटी कयो ऐं तव्हां ॿई अकेली गुसपुस कयो। अहिड़ियूं तव्हां छा ॻाल्हियूं कंदियूं आहियो असांजूं, जो असांखे शामिल ई नथियूं कयो? न, अॼु त बिल्कुलु कोन हिलंदासीं। तव्हांजो सभु ॻाल्हियूं ॿुधणियूं आहिनि। तव्हां असांजूं गिलाऊं थियूं कयो, छा थियूं कयो ॻाल्हियूं, बिल्कुलु सभु कुझु ॿुधणो आहे न। ते शांती चयो, तव्हांजूं साराहूं कंदा आहियूं, गिलाऊं न। ते किशनचंद चयो, मजाक तो कयां भाभी। कन्यालाल चयो, ठीकु आहे किशन, हल पाण ॿाहिरि गार्डन में झूले ते था हली वियूं त ही ॿई ॻाल्हियूं करे वेठनि। वैसे बि शांती मुंहिंजो सुबुह खां वठी मुंहुं ॾिसी करे थकी पई हूंदी। थोरी देरि राणीअ जो मुंहुं ॾिसंदी। मस्ती कंदे कंदे चयो, शांतीअ चयो, तव्हांखे बि मजाक थो सुझे? ते कन्यालाल चयो, ॻाल्हाए न, तोखे आराम करणो थी। राणी, बिल्कुलु ॻाल्हाइण न ॾिजांसि, सिर्फ़ु ॿुधाइजांसि। हेॾा साल सिर्फ़ु ॻाल्हायो अथई ऐं मां ॿुधो आहे, हाणे ई त मौक़ो आहे, हीअ ॿुधंदी पाण सभु ॻाल्हाईंदासीं। ते शांतीअ खिली करे चयो, हे भॻवान, तव्हां जूं मस्तियूं बंदि कयो। ऐं अखियुनि ते हथ रखी शर्माइण लॻी। ॿई दोस्त ॿाहिरि निकिरी झूले ते हली विया। राणी ऐं शांती ॻाल्हियूं करण लॻियूं। पहिरियां जूं पोइ जूं। राणी चयो, शांती, सचमुच तुंहिंजी चिंता ॾाढी पई खाए। तो बिना बिल्कुलु बि मज़ो न पियो अचे। ईअं पियो थिए त हॉस्पिटल में अची तोखे उथारियां, गॾु वठी वञां, हल त पिक्चर ॾिसण हलूं, बाग़ में हलूं। उहे सभु ॻाल्हियूं यादि पियूं अचनि। शांतीअ चयो, इन यादि जे करे ई त मां तव्हांजे प्यार में वापसि आई आहियां। त मूंखे केतिरो पिया यादि कयोसि। राणीअ चयो, बयान बि नथा करे सघूं। सच, साहेड़ियुनि जे विच में प्यार हुजण, दोस्ती हिकु मिसाल ज़रूर हूंदी आहे, पर अंदर जो रिश्तो बि ॾाढो प्यारो हुजणु घुरिजे। खैर, हर वक़्तु इहो ई पियो ख़्यालु अचे कि भाउ जो छा थींदो। तुंहिंजो होश में अचण त क़रीब क़रीब नामुमकिन हुयो। भाउ सॼो ॾींहुं तुंहिंजे लाइ दुआऊं करंदा हुया। हर वक़्तु हे बि गॾु हूंदा हुया हिननि सां। हिकु ॾींहुं बि ॿई दोस्तार हॉस्पिटल में हिकु मिंट लाइ अलॻि कान थिया। मां घर में वेही तुंहिंजे लाइ दुआऊं कंदी हुयसि, मूंखे मुंहिंजी साहेड़ी वापसि खपे। सच, जे झूलण मुंहिंजी न ॿुधे हा न त तोखां में मां ख़लास थी वञा हा। अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया चवंदे चवंदे। शांतीअ हथ ते हथ रखी चयो, एॾी पंहिंजी दोस्ती सुठी आहे।
मूंखे फ़ख़ुर थो थिए। ख़ैर, अॼु राति हिते ई रही पओ, सॼो ॾींहुं ॻाल्हियूं कंदासीं, मां तोखे ॾिसंदमि। राणी चयो, न घर बि वञिणो आहे। ख़ैर ॾिसूं था, तूं ठीकु थी वञ, पूरो जींदासीं। इहे सभु ॻाल्हियूं कंदे कंदे कंहिं महिल राति जा 8 थी विया, ख़बर ई कान पई। ॿई साहेड़ियूं जन्म जन्म जूं बिछड़ियूं हुजनि, ईअं पियो लॻे। ख़ैर, इन विच नाश्तो पाणी बि गॾु करे वरितो सभिनी। 8 थिया। रमेश चयो, काका तव्हां सभु हिते रोटी खाई वठो गॾिजी करे। किशन चंद चयो, न न, घर वञूं था। तंहिं ते कन्हूअ चयो, सभिनि जी रोटी जी तयारी करे वठो, सभु गॾु खाईंदासीं। गुस्से मां नियारे किशन चंद खे चयो, घणो कोन ॻाल्हाईंदे तूं, तोखे बसि गॾु रोटी खाइणी आहे, ॻाल्हि ख़तम। तंहिं ते कंद लोॾे किशन चयो, जेको हुकुम। मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली।